घोटकी में मुबैना तौर ते पानी ऐं केमिकल जी मिलावट वारे खीर जो कारोबार उरूज ते हलण लगो आहे। दुकानदार 140 खां 160 रुपयनि ताईं शहर में खीर जो किलो विक्रो करण लगा। खबर मूजिब घोटकी शहर में कुछ कायम थियल गैर रजिस्टर्ड फैक्ट्रियुनि तां खीर मां मलाई कढाइण बाद खीर मार्केट में हलण जो इंकशाफ थियो आहे। पानी ऐं मुख़्तलिफ़ केमिकल जी मिलावट वारो खीर वापराइण सबबि बीमारियूं फैलजण जो ख़तरो वधी वियो। शहर के हुसैन बेले रोड, लेडीज मार्केट, शाही बाजार, माथेलो रोड, कादिरपुर रोड, मेमण मोहल्ला, रहम वाली रोड समेत मार्केट के ॿियनि मुख्य इलाइक़नि में मुबैना तौर गैर मयारी खीर जो कारोबार तेज़ी सां हली रहियो आहे। गवर्नमेंट एग्रीकल्चर प्रोडक्ट्स मार्केट सप्लाई ज़िले के डायरेक्टर ऐं असिस्टेंट डायरेक्टर की टीम तोड़े डीसी घोटकी ऐं एसी पारां मुबैना तौर गैर मयारी खीर विक्रो कंदड़ मुनाफ़िक़ोर दुकानदारनि ख़िलाफ़ असराइतो नोटिस नाहे वरितो वियो। शहर वासियुनि पारां सिंध हुकूमत ऐं डीसी घोटकी खां मुतालबो कयो वियो आहे त अहिड़े मामले जो जल्द नोटिस वठी खीर मां मलाई कढाईंदड़ गैर रजिस्टर्ड क़ाइम थियल फैक्ट्रियूं बंदि करायूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।